गौसिया जमायत उडेरो लाल पारा गौसिया जमायत के रूहानी पेशवा मखदूम शाह महमूद कुरैशी की गिरफ्तारी खिलाफ उडेरो लाल वाया केसर सिढड़ो रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। उन हवाले से वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे उडेरो लाल स्टेशन मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर मुमताज़ अली। जी मुमताज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल उल्लाह लग गोठ बचल वरा जे गौसिया जमात जे मुरीदन पारा अगूणे वज़ीर ख़ारजा शाह महमूद कुरैशी की गिरफ्तारी वारे अमल खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे पंजाब पुलिस खिलाफ़ नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अॻुवाणनि इमदाद अली वरिया, अलाह बचाए वरिया ऐं ॿियनि चयो त शाह महमूद कुरैशी के ईमानदारी ऐं सच्चाई की सज़ा ॾिनी पई वञे, जॾहिं त गौसिया जमात जे रूहानी पेशवा शाह महमूद कुरैशी के सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस साइबर केस में बाइज़्ज़त बरी कयो आहे। पर उन जे बावजूद पंजाब पुलिस असांजे मुर्शिद ते मन घड़ंद ऐं हथ ठोकिया केस दाख़िल करे उन सां नामुनासिब वर्ताव करे रही आहे। उन्होंने चीफ जस्टिस पाकिस्तान का मुतालबो कयो त पंजाब पुलिस की गुंडागर्दी जो नोटिस वठी शाह महमूद कुरैशी के जल्द आज़ाद करायो वञे। जी मेहरबानी मुमताज़, तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ।